अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेके अल्फाज़ अव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां, इन्हनि जी ख़ासि फरमाइश कई आहे। असांजो भाउ आहे अरड़ो मेल खां मोहम्मद इब्राहिम चांडियो उन जी, सो अव्हां ॿाहिरनि जे पेश नज़र कजो। रोश थिए थो दर्द में ॻोढ़ा वहाइण बि ॾुखियो, रोश थिए थो दर्द में ॻोढ़ा वहाइण बि ॾुखियो, हाय जग में हाल दिल कंहिंखे ॿुधाइण बि ॾुखियो। इश्क थिए त चाह जहिड़ो ॿियो न कोई ॾोहु आहे, इश्क थिए त चाह जहिड़ो ॿियो न कोई ॾोहु आहे, पर वरी ख़ुदि लाइ सो दिलबर विञाइण बि ॾुखियो। जे खिलूं रौनक ॾिए थी यादगिरी यार जी, जे खिलूं रौनक ॾिए थी यादगिरी यार जी, वक़्तु अहिड़ो आहे अची वियो मुस्कुराइण बि ॾुखियो। थो लॻे कानून सभु मुंहिंजे पुठियां आहिनि पिया, चोट खाइण बि ॾुखियो ऐं ख़ुदि बचाइण बि ॾुखियो। दुनिया जा सारा तफ़रका शीशे जे टुकड़नि मिसल, दुनिया जा सारा तफ़रका शीशे जे टुकड़नि मिसल, था फटनि ख़ामोश चांडिया पेर पाइण बि ॾुखियो। रोश थिए थो दर्द में ॻोढ़ा वहाइण बि ॾुखियो, हाय जग में हाल दिल कंहिंखे ॿुधाइण बि ॾुखियो।